मथे वेठो न आऊं उनजो बंदो आहियां का त मुंहिंजी ॻाल्हि उनखे वणी हूंदी तो रहम करण वारो तो साहब मूंखे घुरायो मूंखे चई मिठो मूंसां मिल मुंहिंजे भाउ जी शादी है वो फंक्शन कराइणो आहे मुंहिंजो ठीकु आहे ऐं विस गेट ते पटियालो छो आयो मुंहिंजे मूंखे साहब घुरायो छाजे लाइ घुरायो मुंहिंजो हुन खां पुछ घुरायो न छाजे लाइ मुंहिंजो हुन खां पुछ ये घुरायो मूंखे चई तरह आयो आहियां हिकिड़ो घर वेठे पघार खणो मुंहिंजो पघार सरकारी आहे तूं कोन थो ॾी न सुभाणे अची ॾे ऐं विस ॿिए ॾींहुं मुंहिंजो अदा मूंखे साहब घुरायो एमरजेंसी अगरि माण्हू वेठा आहिनि आऊं कोन में आहियां ऐं वापसि ॿिए ॾींहुं विस साहब जो कंहिंखे अंदरि न छॾियो मीटिंग लॻी पई साहब मूंखे फोन करे मिठू जॾहिं घुराईंदा छो नथो अची हाणे कीअं चुपड़ी हाणे त पटे वाले मूंखे कोन छॾियो चौथे ॾींहुं वियुसि मूं चयो था मूंखे साहब घुराए बाबा न ऑर्डर न आहे आऊं ई कोन विया एमरजेंसी अंदरि मीटिंग लॻी पई 9, 10, 11, 12 हिकु थी वियो कारो गर्मी आऊं ॾिसां केरु अचे थो न को ऑफिसर वञे थो सनड़ी ॼारी दरीअ में लॻल मूं हिमत करे ईअं ॼारीअ में ॾिठो केरी कोन्हे साईं मुंहिंजा अकेलो साहब पंहिंजो सरकारी कमु थो करे मुंहिंजो कमाल ई मीटिंग कमाल वञ में ॾिसो अकेलो माण्हू मीटिंग मुंहिंजो का ॻाल्हि जॾहिं लॻे हथ त साहब खे ॿुधायां हाणे पर अचानक साहब घंटी वॼाई मुंहिंजे दिमाग़ में वेही उहा ई घंटी मूं वात त वॼाई पटे वारो हिन पासे मूं करे पाणी में पियो मुंहिंजो हाणे मां था ॾिस हेॾा पटे वारो जी साईं साहब छा थियो अथई गल लाइ जॾहिं जा कंहिं दफ़ो घुरायो जी साईं छा थियो अथई कंहिं दफ़ो घुरायो जी साईं हल ॿाहिरि कमु कर पटे वाले ॿाहिरि हेॾा हेॾा अथई 2 मिंट सही वेठो पटे वाले जी साईं भला नओं आयो हुई छा चई न साईं आया तोखां पुराणो दिमाग़ कमु नथो करे की बाबा दिमाग़ जो इलाज कराए मूंखे कमु करण ॾे जॾहिं जेको घुराए नथो छो थो अची छा थियो अथई पटे वाले यार साहब ॻाल्हाए छा थियो मूंखे कहिड़ी ख़बर तूं मूंखे छॾी मूंखे कहिड़ी ख़बर तुंहिंजे साहब खे छा थियो हेॾा हेॾा पटे वाले जी साईं भला भंग पी आई छा जिन सां को नशो कोन करे नशो नथो करे मूंखे कमु त करणु ॾे भला अलाए सम्झ में नथी अचे छो छा हेॾा साहब जो ब्लड प्रेशर हाई पियो थिए मुंहिंजो हाणे ठीकु आहे हिकिड़ो तूं सुबुह करे बीठो वांदो या कमु कोन ॾे मूंखे छाजे लाइ दड़का थो ॾे घुराए वरी दड़का ॾे हाणे पटे वाले हेॾा मूंखे वरी पटे वाले जी साईं तूं हिते वेह ऐं ॿाहिरि को विया सभु फ़ाइदो तुंहिंजे हवाले में ॿाहिरि तुंहिंजी ड्यूटी पटे वालो न साईं ऐं ग़रीब माण्हू मुंहिंजी कहिड़ी मज़ा हाणे साहब खे मुंहिंजा लॻी साहब घंटी वॼाए पटे वालो वञे ई कोन्हे साहब जी घंटी वधे घंटी मुझे घंटी भी भले पे वजे तू साहब ही था बुराए पाने दरका पाने न हूं आयो घंटे भी आयो न का वजे नहीं हम साहब घंटी वजाए पटे वाला वजे को ने घंटी खराब थी गई घंटी खराब थी तार ना आवाज अर्थ कयो आवाज बजो साहब ॿाहिरि आयो पटे वाले ने मुखा वॾो ऑफिसर रही जा तॾहिं तो घुराया तो नथो अची नथो घुराया तो अची लो मिठू तूं मुझो ताईं तूं बे इहा हिनजी बेइज़ती तो कराई बेइज़ती कोन कराई पंहिंजी पाण कराई बेइज़ती ऐं अला करे हा ख़ुशि हुजो आबाद हुजो ठीकु आहे